कदम बढ़ाओ बराबर, हम तुम्हारे साथ हैं। हुसैनियत जिंदाबाद, हुसैनियत जिंदाबाद, यजीदियत मुर्दाबाद, यजीदियत मुर्दाबाद, नारे हैदरी, हुसैनियत जिंदाबाद, हुसैनियत जिंदाबाद, यजीदियत मुर्दाबाद, यजीदियत मुर्दाबाद, अमेरिका ते इस्राइल ते नजहामन ते हुसैनियत जिंदाबाद, हुसैनियत जिंदाबाद, हैदरी आवाज़े बुलंद कर सलवार। अमेरिका इस्राइल पे लानत, अमेरिका इस्राइल पे लानत, अमेरिका इस्राइल पे लानत, अमेरिका इस्राइल की हिमायत करने वालों पे लानत, अमेरिका इस्राइल की हिमायत करने वालों पे लानत। कदम बढ़ाओ बराबर, हम तुम्हारे साथ हैं। जेके गुस्ताख आहिनि आलम में जिन्होंने रबर के खिलाफ गुस्ताखी कई है, उन्हें सबनी दलाल सबनी दलाल गुस्ताख दे रबर ते गुस्ताख दे रबर दे गुस्ताख दे लानत, रबर दे गुस्ताख दे लानत, रबर दे गुस्ताख दे लानत, आलम में गुस्ताखी करने वालों पे लानत, आलम में गुस्ताखी करने वालों पे लानत। कदम बढ़ाओ रबर, कदम बढ़ाओ रबर, हम तुम्हारे साथ हैं, कदम बढ़ाओ रबर, हम तुम्हारे साथ हैं। हुसैनियत जिंदाबाद, हुसैनियत जिंदाबाद, यजीदियत मुर्दाबाद, यजीदियत मुर्दाबाद। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि लअलिही अस्सलातु वस्सलामु अला आलिहा। ये असांजो अॼु जेको अॼु सैद कनवारी में एहतजाज आहे वो रहबर मुअज़्ज़म हज़रत आयतुल्लाह अली ख़ामनाई ऐं मर्ज जहान हज़रत आयतुल्लाह अली सिस्तानी जी हिमायत में ही रैली निकिती आहे ऐं जिन्हनि ॿियो ॾींहुं मस्जिद जे बहाने ते इन्हनि ॿिन्ही बुज़ुर्गवारनि ऐं उलमा मराजे जे ख़िलाफ़ ग़लीज़ जेका ज़बान इस्तेमालु कई आहे उन्हनि जे ख़िलाफ़ ही रैली निकिती आहे ऐं पूरे सैद खालिगारी ऐं जा मोमिनीन ऐं हाला जे पस गिरदाई जा मोमिनीन उहे तमामु घणा रंजीदा आहिनि इन ई उन्हनि जे इक़दाम ते। असां पुरज़ोर मज़मत करियूं था ऐं जेके जेके बि गुस्ताखे उलमा आहिनि, गुस्ताखे मराजे आहिनि, उहे चाहे उहे कहिड़े बि रूप में आहिनि, उन्हनि सभिनि सां असांजो कोई तालुक़ु कोन्हे ऐं उन्हनि ते असां लानतूं कनि था। ऐं उन खां अलावा हीअ असांजो एहतजाज रुगो फ़क़ति उन गुस्ताख ते कोन्हे बल्कि उन्हनि जे बि ही एहतजाज उन्हनि जे बि ख़िलाफ़ु आहे जेके उन्हनि गुस्ताखनि जी सरपरस्ती करे रहिया आहिनि ऐं जेके उन्हनि जा हिमायती आहिनि ऐं जेके उहे जायूं ऐं उहे मुहैया कनि पिया ऐं उन जी हिमायत जेके करण वारा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि ही रैली आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ बि ही एहतजाज आहे। ऐं ही अॼु जुमे जे ॾींहुं सैद खालिगारी में ऐं ॿियनि इलाइक़नि में जिते जिते थियो आहे ऐं आचर जे ॾींहुं अल्हम्दुलिल्लाह वरी बि असां रहबर जी हिमायत में ऐं रहबरनि जा जेके मुखालिफ़ीन आहिनि उन जे ख़िलाफ़ निकिरंदासीं। सैद खालिगारी खां हाला खां जेको आहे उहो ओतिरे ताणी प्रेस क्लब ताणी ऐं उन खां पोइ थाणे ते जमा थींदासीं जेको कानून जे कटहरे में जिन्हनि जिन्हनि इहे गुस्ताखियूं कयूं आहिनि ऐं जेके उन्हनि जा हिमायती आहिनि ऐं जेके बि उन नज़रिए जा आहिनि असां उन्हनि जे ख़िलाफ़ कानून जे दायरे में कानूनी चाराजोरी जे लाइ असां हाला थाणे ते आख़िर में गॾु थींदासीं। अॼु जे हिन ज़रिए सां सभिनि सैद खालिगारी वारनि खे ऐं उन खां अलावा पस गिरदाई जेके बि मोमिनीन आहिनि उन्हनि खे इतला थो ॾिनो वञे त आचर जे ॾींहुं सुबुह जो सवेरे बाइक जे ज़रिए सां गाॾियुनि जे ज़रिए सां हितां सैद खालिगारी खां रैली रवानी थींदी
सभी इन्हीं में शरीक थी सवाब दारैन हासिल कंदा। वस्सलाम वालेकुम। लब्बैक या हुसैन, लब्बैक या खामेनाई, लब्बैक या अली सिस्तानी, मुर्दाबाद 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 जेके भी इन जा हामी आहिनि इसराइल अमेरिका ऐं जेके बि रहबर जा मुखालिफ़ आहिनि उन्हनि सभिनीनि ते समाजी गुस्ताखी कंदड़ ते लाना, समाजी गुस्ताखी कंदड़ ते लाना, लाना।